ميرپورماٿيلو 15 مهينا اڳु ميرپورماٿيلو विच शहर में गोलियूं हणी क़तल कयल ममताज अली छॾण जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि परवेज़ अहमद बोज़दार निसार बोज़दार जी अॻुवाणी में घंटाघर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त ममताज छॾण जे खून खे 1.5 साल गुज़री चुको आहे पर जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न थी करे उन्हनि SSP घोटकी DIG सखर खां मुतालबो कयो त फौरी तौर जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। तेरे भी शहरी एक्शन कमेटी के प्लेटफॉर्म तो एक ज़ोरदार एहतजाज कयो जेको पहिरें वेठल SSP के जेको आहे सो मथे में वरी एहतजाज कीड़ो विझी छॾियो ऐं हुन पंहिंजी बदली करे जांच छॾाई। ऐं असां हाणे SSP तुफ़ैल अहमद खे ॿुधाइणु चाहियूं था पिया अगर शहीद ममताज छॾण जा क़ातिल गिरफ़्तार न थिया या उन्हनि जे वारसनि खे कोई भी ख़राश या कोई भी नुक़सान आयो तो उनजो ज़िम्मेवार तूं रहंदे ऐं तोखे कॾहिं बख़्श न थींदी। उहा कानूनी जंग तोसां जारी रहंदी। शहीद जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बि जेकी कानूनी जंग विड़ी रहिया आहिनि उहो शरीफ़ माण्हू हिकिड़ो जा वारिस बि शरीफ़ आहिनि उहे कानूनी जंग ऐं कानूनी तरह लीगल मुतालबो करे रोड ते सरापा एहतजाज आहिनि त उनजे वारसनि जो चवणु आहे तुंहिंजा क़ातिल गिरफ़्तार थिया वञनि ऐं SSP घोटकी वॾेरनि जो भींगार वांदे ऐं हुननि खे टाल मटोल अॼु सुबुह करे आख़िर जवाबु ॾेई वेठो। सम्झ में नथी अचे त इन जे पोयां कहिड़ियूं ताक़तूं आहिनि। हिकु बिशनी मोबाइल चोराईंदे पकड़िजी पए थो त उहो हाफ फ्राई कयो थो वञे, मोटरसाइकिल जो चोर फुल फ्राई कयो थो वञे त आख़िर क़ातिल जे लाइ कहिड़ी सज़ा आहे? हुन खे छो त फुल फ्राई कयो वञे, उन खे छो क़तल नथो कयो वञे? छा असां ईअं सम्झूं कचे में जेके 10-12 छाता वेठल आहिनि उहे असांजी पुलिस खां मथे आहिनि या हिन खां ॾाढा आहिनि? SSP साहिब चयो त मूं वटि हथियार न आहिनि, मां विड़ी नथो सघां त पोइ कुर्सी ते छो वेठो आहीं? तो वटि न आहे कुझु तूं लिखी ॾे, तूं फौज खे लिखी ॾे, रेंजर्स खे लिखी ॾे, ॿियनि इदारनि खे लिखी ॾे, तोखां ताक़तवर ॿिया इदारा वेठा आहिनि। इस्तीफ़ा ॾेई छॾ पंहिंजी सीट तूं। कहिड़ी ज़रूरत आहे जॾहिं तूं मुहाफ़िज़ आहीं ऐं हिफ़ाज़त बि नथो करे सघीं तूं छो वेठो आहे सीट ते? आख़िर तुंहिंजी ज़रूरत ई न आहे असांखे, तूं न वेह, हलियो वञ। छो मूंखां चढ़ियल आहिनि, ॿिया धाड़ियल आहिनि, उहे मूंखां चढ़ियल आहिनि, तूं वञ हथु मथे कर, हलियो वञ। रेंजर्स वेठी आहे, असांजी पाक फौज वेठी आहे, उहे पाण ई उन्हनि खे खंभे गुम करे छॾंदा। जीअं अॻु में बि कुझु देश जा दुश्मन आहिनि उहे गुम थी विया आहिनि, इहे गुम थी वेंदा। पर कुझु ताक़तूं आहिनि उहे SSP खे मुंझाई वेठा आहिनि ऐं बल्कि IG सिंध ताईं जंहिंजो हाई कोर्ट नोटिस वरितो आहे, IG सिंध नोटिस वरितो आहे, सभिनी इदारनि मां नोटिस आया आहिनि गिरफ़्तारी जे लाइ। SSP साहिबु हथ ते हथ रखी वेठो आहे। आख़िर मसइलो छा आहे? आवाम जे साम्हूं अचे ऐं उनखे ॿुधाए, उनजे वारसनि जे साम्हूं अचे, अञा घर वेठे उनखे धमकियूं मिलनि था पिया वारसनि खे, उनजे पुटनि खे, भाइनि खे, तव्हां अगरि जेको आहे इंसाफ़ जे लाइ रोडनि ते ईंदा या कोर्टनि में वेंदा असां तव्हांखे मारींदासीं, तव्हांखे खणी वेंदासीं, अगवा कंदासीं। करे बि सघनि था बाबल, उहे अगवा करे बि सघनि था छो जो उहे ताक़तवर आहिनि। SSP पाण चए त मूंखां वधीक ताक़तवर आहिनि तो करे सघनि था पिया। पर असां वक़्त जे फ़िरुनि खे ॿुधाइणु चाहियूं था पिया असांजा कंध कटिजी सघनि था पिया पर झुकी नथा सघनि। कुझु बि कर तूं, छा बि कर, असां पंहिंजो कानूनी जंग तोसां जारी रखंदासीं ऐं अॻियां लाइ जेको बि वारसनि जो मुतालबो हूंदो, जेको फ़ैसिलो हूंदो, असां इंशाअल्लाह कुलो में ॾेई करे उन्हनि सां गॾु हलंदासीं ऐं असीं यकी हलंदा बि अचूं था पिया। जेको फ़ैसिलो हूंदो असां उन्हनि खे लपेट थी करे उन्हनि सां गॾु हलंदासीं। महिरबानी। जी तो सभी दोस्तों की खबर है शहीद ममताज के कत्ल के 15 महीना गुजरी हैं। इन महल ताईं एक कातिल ना गिरफ्तार थो है ना SSP इन माल ताईं को नोटिस वरितो है। असां कातिलन की गिरफ्तारी लाइ आज एहतजाज किया है उनके अल्टीमेटम दूँ था 8 ॾींहनि में कातिल गिरफ्तार करे न तो असां एहतजाज जो दायरो भी वधाईंदासीं। जेकॾहिं एहतजाज के दायरे वधाइण सां कातिल गिरफ्तार न थिया तो असां बुख हड़ताल भी कंदासीं। जेकॾहिं बुख हड़ताल ते भी कातिल गिरफ्तार न थिया माई अब्दुल जब्बार SP ऑफिस के साम्हूं पान के घासले ढारे बाहि ॾींदुसि जेसि ताईं कातिल गिरफ्तार न थींदा। इन जे लाइ मां IG सिंध मुश्ताक कुमार DIG सखर SSP घोटकी के चवां थो त शहीद ममताज अली जा कातिल फौरन गिरफ्तार कया वञनि। महिरबानी। चौक चौराहा गवाह आहिनि। इन चौक चौराहनि ते असां कई एहतजाज किया, कई माण्हुनि जे खून सां नाहक थियो, उन्हनि माण्हुनि खे नाहक क़तल कयो वियो।
इन चौक चौराहन ते असांजा एहतजाज अॼु भी जारी आहिनि। अॼु भी शहीद मुमताज सिजन जा कातिल गिरफ्तार न आहिनि थिया। ही पुलिस पोइ हथियार खणण जे बजाय पोइ हथियार खणी तव्हां छाजे लाइ निकिरो था? जॾहिं अमन अमान नथा ॾेई सघो, शहर जे माण्हुनि खे को तहफ़ुज़ न आहे, मस्जिदनि में बैटरियूं चोरियूं थी वञनि थियूं पियो, माण्हू क़तल थियनि था पिया, हर रोज़ आए ॾींहुं धाड़ा फुरूं लॻनि थियूं पियो। पोइ एॾो सारो एसएसपी उमर तुफैल साहब तू पंहिंजी सीट ते ही है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते? असां एसएसपी घोटकी के इहो वार्निंग चेतावनी ॾियूं था त हफ़्ते जे अंदर उहे कातिल उहे नाम निहाद कातिल गिरफ्तार कर, न त असां एसएसपी ऑफिस जे अॻियों सभिनी पार्टियूं बाशऊर सोशल वर्कर सियासी समाजी माण्हू शहर जा दीवान माण्हू हर ज़ात जो बिरादरी जो माण्हू असां कॾहिं भेटाई चौक ते निकिरी एसएसपी ऑफिस जे अॻियां घेराव कंदासीं। तुंहिंजी रस्ता रोक थींदी, न त तूं बहितरी हुआ पंहिंजे फर्ज़ सां सचो थी, पंहिंजे माण्हुनि सां सचो थी। जेके फर्ज़ जो तूं हलफ खणी कसम खणी तूं ड्यूटी ज्वाइन कई आहे, उन जे हलफ जी पासदारी कर ऐं कातिल मुमताज सिजन जे कातिलनि खे गिरफ्तार कर। इहा असांजी वार्निंग आहे एसएसपी घोटकी। तूं ॿुधी छॾ, तूं हिकिड़े किराए मोटरसाइकिल वारनि खे भत्ता वठी सघे थो, शराब जे गुत्तनि जो तुंहिंजूं मंत्रियूं हलनि थियूं पियो, समाजी बुराइनि वारनि खे तुंहिंजा मंत्रियूं हलनि थियूं पियो, कातिल गिरफ्तार छो नथो करे? तो कहिड़ो ज़रूरत आहे एसएसपी हिते रहे? इन जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत खां असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त मुमताज सिजन जे कातिलनि जे लाइ नोटिस वठो। आला अदलिया खे बि अपील आहे त ख़ुदा रा मुमताज सिजन जे कातिल